नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदालूं कराची के इलाके सोहराब गोठ थाणे जे हद एयूब गोठ में ईद वेझो ईंदे ई फोरन जा टोला सरगरम थी विया। काल सुबह जो बाग फुटी जे महल मंडी ता जानवर खपाए में जे वाड़े ते एयूब गोठ आयल व्यापारी न्याज चांडियो, फकीर मोहम्मद अली गुलशर लैणू कोराई, अल्ताफ चांडियो, सनाउल्ला मजीद सनानी ऐं ॿियनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए तक़रीबन 35 लाख रुपया फुर करे फरार थी। व्यापारी सख्त एहतजाज कंदे इंडस्ट्रियल एरिया नंबर 5 के सुपर हाईवे सां मिलाईंदड़ रोड ते टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वापारियुनि जो चवणु हुयो त किथे का वारदात थी आहे त पुलिस खे सॼी ख़बर पवंदी आहे। हिननि चयो त असां वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG ईस्ट ऐं SSP ईस्ट ऐं ॿियनि इख्तियारनि खां मुतालबो करियूं था त फौरु गिरफ़्तार करे फुर कयल रक़म वापसी कराई वञे। वॾा सहाफ़ियुनि जे राब्ते करण ते SHO सोहराब गोठ जो चवणु हुयो त असां नफ़री ऐं पेट्रोलिंग वधाए छॾी आहे। ॾुआरियुनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कबो, हिननि खे केफ़र किरदार तक पहुंचायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।